नासिर तव्हांखे ॿुधाईंदासीं कराची में रेंजर्स की कार्रवाई फुर ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविस 3 जाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। रेंजर्स ॻुझो इतलाह मिलण ते गुलशन हदीद में कार्रवाई कंदे गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं। गिरफ़्तार जवाबदारनि में माखा गैंग जा हफ़ीज़ अली हसन ऐं ज़ुहेब शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म हथ कई वई। तर्जमान रेंजर्स जो चवणु आहे जवाबदारनि खे वधीक क़ानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। तर्जमान रेंजर्स पारां ॼाणायो वियो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं आमिर सबरो खां। जी आमिर, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान रेंजर्स खुफिया मालूमात ते कराची में कार्रवाई की है। ये कार्रवाई गुलशन हदीद में थी है, जिते स्ट्रीट क्रिमिनल में जेको आहे मुलविस जेके जवाबदार हुया उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ये 3 रुकनी गैंग आहे जंहिंखे गिरफ़्तार कयो आहे। अब्दुल हफ़ीज़, अब्दुल हक आहे, अली हसन आहे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त ज़ुहेब बि शामिल आहे। ही पाकिस्तान रेंजर्स जे तर्जमान जो चवणु आहे त गिरफ़्तार मुलज़िमनि जे कब्ज़े मां वॾे अंग में जेको आहे फ़ोन ऐं रोक रक़म मिली आहे। जॾहिं त पाकिस्तान रेंजर्स जो चवणु आहे त इहे जेके मुलज़िम आहिनि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शाटाउन, पिपरी, गगर फाटक, गुलशन हदीद में जेको आहे हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे माण्हुनि खां रोक रक़म ऐं मोबाइलूं फुरींदा हुया। जॾहिं त मुलज़िम ज़ुहेब जेको आहे फुर ऐं स्ट्रीट क्राइम जे लाइ बि जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते घुरिबल हो, जिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पाकिस्तान रेंजर्स जे तर्जमान जो चवणु आहे त वधीक जांच अञा बि जारी आहे त ही केतिरनि ॾोहनि में मुलविस आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।